शिदतकोट में ख़बर ॾियूं आबादकारनि ऐं वापारियुनि में तकरार सबबि 3 ॾींहं बि सारी जी ख़रीदारी न थी सघी आहे। आबादकारनि ऐं वापारियुनि में तकरार सबबि अनाज मंडी खे ताला लॻल आहिनि। हारे दरपदर आहिनि। परे परे खां आयल हारियुनि ऐं आबादकारनि जा अन्न सां भरियल ट्रैक्टर शहर ॿाहिरियां बीठल आहिनि। ख़बर शिदातकोट का शेयर करूं आबादकारनि ऐं वापारियुनि में तकरार सबबि 3 ॾींहं बि सारियुनि जी ख़रीदारी न थी सघी आहे। आबादकारनि ऐं वापारियुनि में तकरार सबबि अनाज मंडी खे ताला लॻल आहिनि। हारी दरपदर आहिनि। परे परे खां आयल हारियुनि ऐं आबादकारनि जा अन्न सां भरियल ट्रैक्टर शहर ॿाहिरां बीठल आहिनि। वापारियुनि होॾ न छॾी मसइला हल थियण ताईं वाक न लॻाइण जो चिथा ॾिनो वियो आहे। शिदतकोट में ख़बर शामिल कयूं पिया। आबादकारनि ऐं वापारियुनि में तकरार सबबि 3 ॾींहं बि सारियुनि जी ख़रीदारी न थी सघी आहे। आबादगार ऐं वापारियुनि में तकरार सबबि अनाज मंडी खे ताला लॻल आहिनि। हारी दरपदर थी विया आहिनि। परे परे खां आयल हारियुनि ऐं आबादकारनि जा अन्न सां भरियल ट्रैक्टर शहर ॿाहिरियां बीठल आहिनि। ख़बर नाज़रीन नवां सां शेयर करे रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर शिदातकोट खां आबादगार ऐं वापारियुनि में तकरार सबबि 3 ॾींहं बि सारियुनि जी ख़रीदारी न थी सघी आहे। आबादकारनि ऐं वापारियुनि सबबि तकरार अन्न मंडी खे ताला लॻल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। सदाम सोलंकी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी सदाम, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु मंज़र ही 3 ॾींहंनि खां वठी जेका आहे त मुसलसल वापारियुनि जी जेका हिकठी ऐं अञा करार आहे, जंहिंजे करे जेका शदातकोट जी एशिया खंड जे वॾे में वॾी ॿियो नंबर मंडी आहे, उहा 3 ॾींहंनि खां वठी वापारियुनि जी लापरवाही जे करे बंदि लॻी पई आहे। मुसलसल मंडी बंदि थियण जे करे जेके हारी आबादगार ऐं ओस पास जे इलाइक़े में खणी ईंदड़ अन्न जेको आहे उन्हनि जा ट्रैक्टर सवे हज़ारे बीहजी विया आहिनि। चारों तरफ़ जेका आहे त अनाज जेको आहे त ट्रैक्टर बीठल आहिनि। ॿिए तरफ़ जॾहिं वापारियुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया जेका आहे त एगोर निंड सुतल आहे, जंहिंजे करे वापारी पंहिंजी अना ते बरक़रार आहिनि। वापारियुनि मुसलसल सरकार खे ॿुधाईंदे चयो आहे त असां जेका गैर कानूनी कटौती आहे उहा पंहिंजी क़ाइमु दाइमु रखंदासीं, न त ॿी सूरत में जेको हारियुनि ऐं वापारियुनि आबादगारनि खां जेको अन्न आहे उहो ख़रीद न कंदासीं। जंहिंजे करे हिन वक़्तु 3 ॾींहं थी विया आहिनि, जंहिंजे करे सीज़न जे दौरान मंडी जेका आहे त अनाज बंदि आहे। वापारियुनि ऐं अॻवाननि मुतालबो कयो आहे हारियुनि त फौरी तौर ते इंतिज़ामिया इन जो नोटिस वठी जेके वापारी अॻवान आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करे उन्हनि जे राइस मिलनि खे बंदि कयो वञे त जीअं उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु कानूनी कार्रवाई थिए। तंहिंखां पोइ हू होश में ईंदा। हिन वक़्तु जेके आहिनि त ॿोरियत हारी ऐं आबादगारनि खे सख़्तु परेशान कयो वियो आहे। जी सदाम, महिरबानी आगाह करण लाइ।